बदीन में रिपोर्ट करे रहिया अल्ताफ़ मेमण। जमात इस्लामी पाकिस्तान के मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी मुमताज़ हुसैन सातो एडवोकेट चयो आहे त कराची के सिंध खां अलॻ करण जी कोशिश कामयाब न थींदी। कराची सिंध जो हिस्सो आहे ऐं उन जो रूहानी ऐं मुआशी मरकज़ आहे। उन्हनि ख़्यालनि जो इज़हार इन कल तामीर मिलत पब्लिक में दस्तार फज़ीलत ऐं इस्तक़बाल रमज़ान मुबारक प्रोग्राम के ख़िताब कंदे कयो ऐं हिन चयो त कराची के वफ़ाक़ से हवाले करण जो मामलो सिंध जे माण्हुनि लाइ नाक़ाबिल क़बूल आहे ऐं सिंध हिकु हज़ारे साल पुराणो वतन आहे ऐं गवर्नर राय जे ज़रिए इन जो विरहाङो या यूनिटनि में विरहाइण मुल्क जे मफ़ाद जे ख़िलाफ़ आहे। जमात इस्लामी जे मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी एडवोकेट मुमताज़ हुसैन सातो वधीक चयो त सिंध में बदअमनी ॾोह क़बाइली निज़ाम ऐं मंशात जी स्मगलिंग वधी रही आहे। नौजवान बेरोज़गारी ऐं मंशात जो शिकार आहिनि जॾहिं त हुकूमत ख़ामोश तमाशाई बणियल आहे। इन वधीक चयो त सिंध खे कारोबार जो ज़रियो बणायो वियो आहे। वसीलनि में ऐं रोज़गार खे विकिरो कयो पियो वञे। पाणी जी फुल लुट, करप्शन, कॉर्पोरेट फार्मिंग, बदअमनी, लाक़ानूनियत, मेरिट जी बनकरी ऐं वसीलनि जी लुटमार जो बाज़ार गरम आहे। सिंध असैम्बली में शराब जी हिमायत कंदड़ सिंध जा गद्दार आहिनि। उन मौक़े ते जमात इस्लामी ज़िले अमीर इंजीनियर सैयद अली मर्दान शाह गिलानी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।